17 रमज़ान मुबारक जी रात आहे, इहा हिकु वॾी बाबरकत रात आहे। इन बाबति असांखे ॿुधायो त इहो छा निस्बत आहे इन खे, ऐं मुस्लमान इन राति खे छो मल्हाईंदा आहिनि। सभिनी खां पहिरीं त आऊं 17 रमज़ानुल मुबारक यौम फ़ुरक़ान जे मौक़े ते अव्हांखे मुबारकबाद पेश कंदुसि ऐं अव्हांजे वसीले सां दावत इस्लामी सिंधी सोशल मीडिया जे पेज ते जेतिरा बि आशिक़ान रसूल आहिनि उन्हनि सभिनी खे यौम फ़ुरक़ान जी ख़ूब मुबारकबाद पेश कंदासूं। अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल हुन अज़ीम कामयाबीअ जे सदक़े असांखे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यौम फ़ुरक़ान हिन जो नालो अल्लाह पाक पाण रखियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह तबारक व तआला अज़्ज़ व जल मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदक़े ॾाढी वॾी कामयाबी मुसलमाननि खे अता फ़रमाई। बेशक दर हक़ीक़त ही 17 रमज़ानुल मुबारक जेकी आहे सन 2 हिजरी में उहो मारिको, उहा जंग, उहो ग़ज़वो विढ़ियो वियो जेको हक़ ऐं बातिल जे दरमियान पहिरियों मारिको हुयो। यौम फ़ुरक़ान, फ़ुरक़ान माने इहा फ़र्क़ु करण वारो, इहो उहो ॾींहुं आहे जंहिंमें हक़ ऐं बातिल ज़ाहिर थी विया। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जी हिस्ट्री त वॾी आहे, ऐं सम्झो था पाण त किताबनि में जेके लिखियलु आहे। अल मुख़्तसरी त किताबनि में अचे थो त 12 रमज़ानुल मुबारक 2 हिजरी ते नबी बरहक़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ति 313 नुफ़ूस क़ुदसिया सां गॾिजी, नुफ़ूस क़ुदसिया चऊं त पाक हस्तियुनि सां गॾु, पंहिंजे सुहाबी सगोरनि सां गॾु, हुन अहले ईमान सां गॾु अल्लाह तबारक व तआला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं 2 हदीसूं अव्हांखे पेश करियां थो। इरशाद फ़रमायूं त हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ी पहिरियों फ़रमायूं त मूंखे उमेद आहे त जेके माण्हू बदर ऐं हुदैबिया में शरीक थिया उन्हनि मां को बि जहन्नम में दाख़िल न थी। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे जहन्नम खां नजात जी ख़ुशख़बरी अता फ़रमाई आहे त जेके बदर में हुआ ऐं हुदैबिया में हुआ, मूंखे अल्लाह जी रहमत सां उमेद आहे त उन्हनि मां को बि जहन्नम में दाख़िल न थी। आमीन आमीन। ॿी ॻाल्हि जेकी रसूल पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी हदीस आहे, बेशक अल्लाह तबारक व तआला अहले बदर खां वाक़िफ़ आहे ऐं फ़रमायूं हुननि खे इहो चयो वियो, हाणे अव्हां जेको अमल कयो बिला शुबा अव्हां जे लाइ जन्नत वाजिब थी चुकी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यानी फ़रमायूं त मूं अव्हां खे बख़्शे छॾियो आहे, त बदर वारा बख़्शा विया। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।